दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद है त तव्हां ख़ुशि हूंदा, तव्हांजी तबियत ठीकु हूंदी। दोस्तों जीअं त हर वीडियोज़ में असां तव्हांखे कंहिं न कंहिं सिंधी आर्टिस्ट जे बारे में ॿुधाईंदा आहियूं। त दोस्तों अॼु बि असां सिंधी आर्टिस्ट जे बारे में तव्हांजे लाइ ॼाण खणी आया आहियूं। दोस्तों असांजे हिन यूट्यूब चैनल निज़ाम ऑफिशियल तां तव्हांखे मिलंदी सिंधी आर्टिस्ट जे बारे में मुकमल ॼाण ऐं कहाणी। त पोइ दोस्तों जेकॾहिं तव्हां सिंधी आर्टिस्ट जे बारे में मुकमल ॼाण ऐं कहाणी ॼाणणु चाहियो था त पोइ असांजे यूट्यूब चैनल निज़ाम ऑफिशियल खे कयो सब्सक्राइब ऐं बेल आइकन बटन खे ज़रूरु लॻायो त जीअं असांजे हर नए ईंदड़ वीडियो जो तव्हांखे नोटिफिकेशन मिली सघे। दोस्तों तव्हांजो टाइम न वठंदे असां वीडियो कयूं पिया स्टार्ट। दोस्तों वीडियो स्टार्ट जीअं त दोस्तों हिन अॼोके वीडियो में असां तमामु बहितरीनु कॉमेडी मश्किरीअ जी अदाकारा नादिया चना जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों नादिया चना खे असां अदाकारा बि न ते अदाकारा बि चई सघूं था, छाकाणि त दोस्तों तमामु वॾो नालो आपा शबीरा चना यानी खैरां जे सिर ॾे खैर जे सिंधी मीडिया में आहे, जेको तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो। उन आपा शबीरा चना जी नादिया चना रियल में न्याणी आहे। दोस्तों नादिया चना जो तालुक़ु कराची शहर सां आहे ऐं हूअ हींअर बि कराचीअ में रहे पई। दोस्तों नादिया चना खे तव्हां ड्रामनि में घटि ॾिठो हूंदो, पर शोज़ जेके थींदा आहिनि त नादिया चना उन्हनि में किरदारु अदा कंदी आहे कॉमेडीअ जा यानी मज़ाह जा। दोस्तों हींअर ताज़ो प्रोग्राम हले पियो मज़ाहगीरी KTN ते, जंहिंजो होस्ट आहे जहाज़ेब अली। त उन में बि नादिया चना मश्किरीअ जा किरदार अदा कंदी आहे। ऐं दोस्तों अॻु में हिकिड़ो प्रोग्राम हलंदो खिल बोग थिएटर, उन में बि नादिया चना किरदारु कंदी हुई। ऐं दोस्तों ॿिया बि तमामु घणा किरदार नादिया चना कया आहिनि। दोस्तों जीअं त इहो अॼोको वीडियो हुयो नादिया चना जे बारे में। दोस्तों असांजे हिन यूट्यूब चैनल तां तव्हांखे मिलंदी सिंधी आर्टिस्ट जे बारे में मुकमल ॼाण ऐं कहाणी। त पोइ दोस्तों जेकॾहिं तव्हां सिंधी आर्टिस्ट जे बारे में मुकमल कहाणी ॼाणणु चाहियो था त पोइ असांजे यूट्यूब चैनल खे जेकॾहिं तव्हां अञा बि सब्सक्राइब न कयो त पोइ कयो असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइबर ऐं बेल आइकन बटन खे ज़रूरु लॻायो त जीअं असांजे हर नए ईंदड़ वीडियो जो तव्हांखे नोटिफिकेशन मिले। दोस्तों जेकॾहिं तव्हांखे इहो जेको असांजो वीडियो पसंदि आयो आहे त पोइ ज़रूरु वीडियो खे कयो लाइक, कमेंट कयो ऐं शेयर ज़रूरु पंहिंजे ॿियनि दोस्तनि सां कयो त उहे बि जीअं नादिया चना जे बारे में मुकमल ॼाण ऐं कहाणी हासिलु करे सघनि। तव्हांजे मदद सां ऐं असांजे हिन वीडियोज़ मां वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।